ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 10 अध्याय में ॾिठो हो त दैतन ऐं देवताउनि जे विच में महासंग्राम थिए थो, जंहिंमें कुछ ही वक्त में देवताउनि जो पलड़ो भारी थी पवे थो ऐं हू घणनि ई दैतन के मारे विझनि था। लेकिन थोरी वक्त खां पोइ जॾहिं दैत माया युद्ध करण लगा, तंहिं वक्त देवताउनि जो बल घटिजंदो वियो ऐं हू वरी डिॼण लगा। ऐं श्री नारायण जी के वेनती करण ते नारायण भगवान उते अची उन्हनि जी हौसला अफ़जाई कनि था। तंहिं वक्त काल नेमी नाले दैत श्री नारायण जी ते वार कनि था, लेकिन श्री नारायण जी उन जो सर वढे छॾीनि था। तंहिं बाद वरी ॿियनि दैतन श्री नारायण जी के ॾिसी उन ते हमलो कयो। तॾहिं नारायण जी माली शुमाली ऐं सालवान दैत के पंहिंजे सुदर्शन चक्र सां मारे छॾियो। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जो 11 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे देवताउनि ऐं दैतनि जे युद्ध जी समाप्ति। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, वेंकटनाथ जे ईंदे ही दैतन जी समूरी माया ईअं अलूप थी वई जीअं निंड मां जागण ते ख्वाब हलियो वेंदो आहे। देवताउनि खे ॾाढो भरोसो जागियो। इंद्र ऐं राजा बलीअ जी वरी लड़ाई शुरू थी वई। तॾहिं इंद्र चयो त ए राजा बली, तूं ठगन वांगुर छल कपट करे मुंहिंजो राज हथ करण थो चाहीं? बहादुरनि वांगुर साम्हूं अची धर्म युद्ध छो नथो करीं? अॼु त मां सभिनी दैतन खे मारे घणनि ही ॾींहंनि जो वेर तव्हां खां वठंदसि। इहे वचन ॿुधी राजा बली चयो त ए इंद्र, अञा 4 ॾींहं थिया जो तूं मुंहिंजे साम्हूं डिॼी भॼी वियो हुएं। अॼु तोखे अहिड़ो अपमान कीअं अची पैदा थियो? कंहिंजा बि सभु ॾींहं हिकु जहिड़ा नथा थियनि। अज्ञानी आदमी थोरो कुझु मिलण ते ही अपमान में भरिजी थो वञे। हार ऐं जीत परमेश्वर जे वस आहे, उन में मुंहिंजो ऐं तुंहिंजो वस न हलंदो। ईअं ई जॾहिं राजा बली इंद्र खे बाणनि सां व्याकुल कयो, तॾहिं इंद्र राजा बलीअ खे वज्र हयो, जंहिंजे लॻण सां राजा बली अहिड़ी तरह आकाश मां पृथ्वीअ ते विमान समेत किरियो जीअं पखीअ जो खंभ मथां अची हेठि पवे। इहा हालत राजा बलीअ जी ॾिसी जछ नाले दैत पंहिंजी सवारीअ जे शींहं खे डोराए हिकिड़ी तरार राजा इंद्र ते ऐं ॿी एरावत हाथीअ जे मस्तक ते अहिड़ी ज़ोर सां हईं जो हू व्याकुल थी झुकी पियो। तॾहिं इंद्र हाथीअ तां लही रथ ते चढ़ियो। जॾहिं मातल सारथीअ जी फुर्ती ॾिसी जछ दैत हिकिड़ो त्रिशूल मातल सारथीअ खे हणियो। तॾहिं इंद्र उन जो सर वज्र सां कटे छॾियो। उन जे मरण जो हाल नारद मुनीअ खां ॿुधी नमोची, बल ऐं पाक नाले 3 महाबलवान दैत इंद्र सां विरण लाइ आया, जिन इंद्र खे दुर्वचन चई एतिरा बाण हया जो इंद्र रथ समेत अहिड़ी तरह ढकिजी वियो जीअं सूरज बादलनि में ढकिजी वेंदो आहे। जॾहिं इहा हालत ॾिसी सभई देवताऊं डिॼी विया। तॾहिं इंद्र पंहिंजे वज्र सां बल ऐं पाक ॿिन्ही दैतन खे मारे वरी उहो ई वज्र नमोचीअ ते हलायो, लेकिन उन सां नमोचीअ जो सर वढिजी न सघियो। तॾहिं इंद्र मन में डिॼी चयो त जंहिं वज्र सां भरतरासुर खे मारे पहाड़नि जहिड़ियूं भुजाऊं कटियूं हुयूं, तंहिं वज्र सां हिन नमोचीअ जो सर न वढिजी सघियो।
तंहिं करे मालूम थो थिए त मुंहिंजे वज्र जी सुमर्थी हले वई आहे। इहो सोच वीचार करे रहियो हो त उन वक़्तु आकाशवाणी थी त ए इंद्र, नमोचीअ खे वरदान आहे त कंहिं बि आले या सुकल शइ सां न मरंदो। उन जे मरण लाइ ॿियो को उपाउ कर। इहा आकाशवाणी ॿुधी इंद्र समंदर जो पाणी वज्र खे लॻाए नमोचीअ खे हंयो त उन जो सर वढिजी वियो। जॾहिं अहिड़ी तरह ॿियनि देवताउनि बि केतिरनि दैतनि खे मारियो, तॾहिं ब्रह्मा जी वीचार कयो त देवता ऐं दैत ॿई मुंहिंजो औलाद आहिनि ऐं देवता सभिनी दैतनि खे मारणु चाहिनि था। इहो सोचे ब्रह्मा जी नारद मुनीअ खे कोठे चयो त तूं वञी सभिनी देवताउनि खे सम्झा त हाणे विरण छॾे ॾियो। उन वक़्तु नारद जी वञी देवताउनि खे चयो त तव्हां दैतनि जी सेनापतियुनि खे मारे चुका आहियो, हाणे सभिनी दैतनि खे छो था मारियो? ऐं दैतनि खे बि वञी सम्झायाई त तव्हांजा ॾींहं खोटा आहिनि, तंहिं करे विरण छॾे ॾियो। नारद मुनीअ जे सम्झाइण ते देवताउनि ऐं दैतनि विरण छॾे ॾिनो। तॾहिं इंद्र ऐं ॿियनि देवताउनि परमेश्वर जी दया सां जीत जो नगारो वॼायो। सभई चयो जय श्री कृष्णा। अप्सराउनि नाच ॾेखारे, गंधर्वनि गाना ॿुधाए ख़ुशी ज़ाहिर कई। जॾहिं श्री नारायण जी वेंकट वियो, तॾहिं सभिनी देवताउनि परमेश्वर जो जस ॻाईंदा पंहिंजे पंहिंजे लोकनि में हलिया विया। राजा इंद्र पंहिंजे सिंहासन ते अची वेठो। जॾहिं नारद मुनीअ जी आज्ञा सां दैत ऐं राजा बलि उन्हनि दैतनि जा सर जे वढिया पिया हुआ, से ऐं ॿियनि घायल दैतनि खे खणाए स्थाचल पर्वत ते शुक्राचार्य वटि आया ऐं शुक्राचार्य संजीवनी विद्या सां सभिनी दैतनि खे जीआरे राजा बलीअ खे घणो धीरज ॾिनो। तॾहिं राजा बली खिली हथ जोड़े चयो त हे महाराज, तव्हांजी दया सां मां को बि सोच नथो करियां, छो त कॾहिं मुंहिंजी जीत थिए थी ऐं कॾहिं देवताउनि जी। हाणे देवताउनि जा चङा ॾींहं आया आहिनि, तंहिं करे उन्हनि जी जीत थी आहे। जॾहिं वरी असांजा चङा ॾींहं ईंदा, तॾहिं असां बि तव्हांजे आशीर्वाद सां देवलोक जो राज कंदासूं। सभई चयो जय श्री कृष्णा। इहो ॿुधी शुक्राचार्य राजा बलीअ जे धीरज ऐं ज्ञान जी वॾाई कई। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 11हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।